अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलीकार आवां सायरा सुमरो आऊं आहियां बेरिया गुल। सबका पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। पाकिस्तानी फौज जो MI-17 हेलीकॉप्टर मुजफ्फराबाद भरिसां हादसे जो शिकार। ISPR चवण है तो हेलीकॉप्टर टेक ऑफ दौरान फनी खराबी सबब हादसे जो शिकार थियो। हेलीकॉप्टर में सवार समूरा एहलकार शहीद थी विया आहिनि। फनी खराबी जा दुरुस्त सबब ॼाणण लाइ बोर्ड ऑफ इंक्वायरी जो हुकुम ॾिनो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर पारां हेलीकॉप्टर हादसे में क़ीमती जानियूं ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान जे मुफ़ाद में फ़ैसिला कया आहिनि। मुल्की मईशत खे वधण चैलेंजनि खे मुंहुं ॾियणो पियो। सूबनि उन हवाले सां भरपूर ताउन कयो। अॼु मैक्रो सतह ते मईशत मुस्तहकम आहे। दहशतगर्दी खिलाफ़ फोर्सिस जूं कोशिशूं वाखाण लाइक़ आहिनि। क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो आहे त ख़िते जी सूरतहाल सबब तेल जी क़ीमतनि में तमामु घणी वाध थी। तेल जी क़ीमतनि में अवाम खे 128 अरब रुपयनि जो रिलीफ ॾिनो वियो आहे। गुज़िरियल राति IMF टीम सां ॻाल्हि ॿोल थी। असांजे खयल क़दमनि सां मुतमिन आहिनि। वज़ीर आज़म की सदारत हेठि इक़्तिसादी काउंसिल जे इजलास में सिंध बलोचिस्तान ऐं KPK जा वॾा वज़ीर शरीक। वज़ीर आला पंजाब मरीन नवाज़ वीडियो लिंक ज़रिए शिरकत कई। नवाज़ लीग पीपल्स पार्टी विच में मुआशी फार्मूले ते इत्तफ़ाक़ थी वियो। NFC ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सां छेड़छाड़ न कई वेंदी। सूबा गॾिजी 10 खरब रुपयनि खां वधीक माली वसीला वफ़ाक़ खे ॾींदा। इसहाक़ डार जी सदारत टेक्निकल कमेटियुनि विच में ॻाल्हियूं कामयाब। ज़रीन चवण आहे त पंजाब 620 अरब, सिंध 310 अरब, KP 180 अरब ऐं बलोचिस्तान 85 अरब रुपया वफ़ाक़ खे ॾींदो। मरकज़ मनसूबा मुकमल थियण बाद सूबनि खां वरितल वाधू फंड वापसि कंदो। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाइनि में 26 दहशतगर्द मारिजी विया। पाक अफ़गान सरहदी इलाइक़नि में दहशतगर्दनि जे ठिकाणनि ते महदूद कार्रवाइयूं कयूं वयूं। ऑपरेशन दौरान 4 अहम हदफ मुकमल तौर ते तबाह कया विया। पिण बयान में अता तारड़ चयो आहे त पाकिस्तान में 9 मई ते मूसा खान में FC चौकी ते हमलो थियो हो। 2 जून ते उत्तर वज़ीरिस्तान में हिक फौजी चौकी ते बम हमलो कयो वियो। 9 मई ते बनू में पुलिस स्टेशन खे निशानो बणायो वियो हो। फोर्सिस जी कार्रवाई में फितना हिंदुस्तान जा 26 दहशतगर्द मारिजी विया। मुल्क में परॾेही सरपरस्ती में थींदड़ दहशतगर्दी जो मुकमल ख़ात्मो आंदो वेंदो। ईरान जा बहरैन, कुवैत ऐं उर्दुन में अमरीकी अॾनि ते मीज़ाइलनि ऐं ड्रोन सां हमला। पासदारनि इनक़िलाब चयो आहे त बहरैन में मौजूद अमरीका 5th फ्लीट ते ड्रोन हमलो कयो वियो। उर्दुन में अमरीकी अला ज़र्क फौजी अॾे खे मीज़ाइलनि सां निशानो बणायो वियो। पासदारान इनक़िलाब वधीक चयो आहे त अमरीकी अगराई जारी रही त वधीक सख़्त जवाब ॾिनो वेंदो। अमरीकी हमलनि सां सीरक में टेली कम्युनिकेशन टावर खे नुक़सान पहुतो। ईरान बोशर सूबे में अमरीका जो ड्रोन तबाह करे छॾियो। उर्दुन, बहरैन, कुवैत ऐं अमरीकी अख़्तियारनि पारां ईरानी हमला नाकाम बणाइण जी दावा। खरड़े वेझो जवाबदार नौजवान खे कार इल्ज़ाम हेठि क़तल करे छॾियो। ॻोठ अली अकबर में पाणी जे वारे ते वियल इस्माइल मरी तशद्दुद करे क़तल। कारे जे इल्ज़ाम हेठि आयल शर बिरादरी जी औरत मुड़ुस ऐं ॿियनि हथां सिरूं हणी मरणी। पुलिस पहुची मक़तूल नौजवान जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। टंडे मोहम्मद खान में नौजवान घर अंदर फाओ खाई आपघात करे छॾियो। टालपुर कॉलोनी में 23 वरनि जे मुनवर द्रोही घर अंदर पखे में रसो ॿधी फाओ खाई आपघात कयो। इलाइक़े वासियुनि मूजिब नौजवान ऑनलाइन जुआ ऐं रक़म हाराइण बाद ज़हनी दबाव जो शिकार हुजण करे इंतहाई क़दम खंयो आहे।